भारतीय जंगी जुनून खां पोइ पाक फौज जंगी मशकुन में मसरूफ़। मशकुन में जदीद हथियारनि सामान सां ऑपरेशनल तैयारी। जंगी मशकुन में पाक फौज जे जवाननि ऐं अफ़सरनि तरफ़ां भरपूर सलाहियतुनि जो मुज़ाहिरो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त जंगी मशकुनि जो मक़सदु दुश्मन जी कंहिं बि अगराई जो भरपूर जवाब ॾियणु आहे। पाकिस्तान तरफ़ां सिंध ताज़ माहिदे जे मुअतली ते भारत खे नोटिस ॾियण जो फ़ैसिलो। परॾेही आबी ऐं क़ानून वारी वज़ारत तरफ़ां शुरूआती होमवर्क मुकमल। सफ़ारती ज़रियनि खां मोकिलियल नोटिस में मुआहदे जी मुअतली जूं मज़बूत शाहिदियूं तलब कई वेंदियूं। सिंध ताज़ मुआहदे जी मुअतली ख़िलाफ़ आलमी फ़ोरमनि ते बि भरपूर एहतजाज रिकॉर्ड करण ते गौर शुरू। भारतीय आबी अगराई खे मज़बूत नमूने दुनिया अॻियां आंदो वेंदो। पाकिस्तान हिकु दफ़ो ॿीहर भारत खे पहलगाम हमले जी आलमी जांच जी आछ करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सऊदी अरब जे सफ़ीर जी मुलाक़ात। ॾखण एशिया में छिकताण जे ख़ात्मे लाइ गॾियल कोशिशूं तेज़ करण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान पहलगाम हमले जी शफ़ाफ़ आलमी जांच करण लाइ तयारु आहे। पाकिस्तान कामयाबियुनि खे ख़तरे में विझण जूं भारतीय कोशिशूं नाकाम साबित थींदियूं। पाकिस्तान हर क़िस्म जी दहशतगर्दी ख़िलाफ़ आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जूं क़ुर्बानियूं समूरी दुनिया जी हिफ़ाज़त लाइ अहम साबित थियूं आहिनि। सऊदी अरब जे सफ़ीर चयो त सऊदी अरब ख़िते जे अमन ऐं सलामती लाइ पाकिस्तान सां गॾिजी कमु करण जो ख़्वाहिशमंद आहे। पहलगाम वाक़े खां पोइ भारत वाइड़ाइप जो शिकार थी वियो। भारतीय हुकूमत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ISPR जो यूट्यूब चैनल ब्लॉक करे छॾियो। पाकिस्तानी मीडिया मौक़िफ़ जे जंग खटे वरिती। भारतीय मीडिया जो बि एतिराफ़। मोदी सरकार मीडिया चैनलनि ते पाबंदी खां पोइ हाणे ISPR जो ऑफिशियल यूट्यूब ऐं एक्ट अकाउंट बि मुअतल करे छॾियो। DG ISPR 29 अप्रैल ते पाकिस्तान में भारतीय दहशतगर्दी ऐं कूड़ खे तफ़सील सां वाइको कयो। 13 मई ते मोदी सरकार ISPR जो ऑफिशियल अकाउंट बि ब्लॉक करे छॾियो। पहलगाम हमले खां पोइ मोदी सरकार जे मीडिया ते कब्ज़ो करण जी कोशिश। अमरीका पहलगाम हमले खां पोइ वधंदड़ छिकताण जो ज़िम्मेवाराणो हल कढण जो मुतालबो करे छॾियो। अमरीकी नायब सदर JD वैंस जो चवणु आहे त भारत पहलगाम वाक़े ते अहिड़े नमूने रद्द अमल ज़ाहिर करे जो वसी इलाक़ाई तकरार पैदा न थिए। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार मुल्क आहे। अमरीकी परॾेही तर्जुमान तमीम रोज़ चयो आहे त अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं भारतीय परॾेही वज़ीर सां राब्तो कयो आहे। छिकताण जे ख़ात्मे लाइ ॿिन्ही मुल्कनि खे ज़िम्मेवाराणो किरदारु अदा करणु घुरिजे। अमरीका ॿिन्ही मुल्कनि जी हुकूमत सां गॾु मुख़्तलिफ़ सतहनि ते राब्ते में आहे। हैदराबाद जी अदालत तरफ़ां शहीद बशीर कुरैशी केस जी ॿुधणी 16 मई ताईं मुलतवी। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जो चवणु आहे त केतिरा ई साल गुज़रण बावजूदि संदसि वालिद जे क़त्ल जो केस दाख़िल न थी सघियो आहे। शहीद बशीर कुरैशी जो केस सिंध जी अदालत में आहे। तारीख़ ज़रूर इंसाफ़ कंदी। थ्रेड्स तो खैर थे, वो सारी चीज़ें तो चल रही थी, लेकिन सिंध के अवाम ने बहुत ज़्यादा ताउन किया। लोगों ने बहुत प्यार दिया। खाना पीना, जो वकील किसी होटल में भी जाता था वो, उसके अलावा रिहाइश, बिस्तरे, मतलब के कपड़े के लिए दुकान में के वॉश के लिए उन लोगों वो भी पैसे नहीं ले रहे थे इवन। तो मतलब उन्होंने बहुत पुतला को प्यार दिया, मोहब्बत दिया। कमेटी बनाई है, उसके हवाले किए ये इशूज़। फिर देखते हैं इंशाअल्लाह ताला जो भी बेहतर होगा, जो हम अपने पार्ट पे अच्छा कर सकते हैं करेंगे। कैनालन ख़िलाफ़ तारीख़ी जिदोजहद कंदड़ वकील अॻवान आमिर नवाज़ वड़ाए जे रहमान कोराई जी सिटी कोर्ट में शानदार आजियां गुलनि जी वर्खा। आमिर वड़ाए जो चवणु आहे त कैनालन ख़िलाफ़ जिदोजहद में साथ ॾियण ते हू सिंध जे अवाम जो थोराइतो आहे। ज़मीनुनि जो मामिलो कमेटी ॾिसी रही आहे। धरणे जी भरपूर कवरेज करण ते हू सिंध TV न्यूज़ जा थोराइता आहिनि।
सिंध सरकार तरफां यूथ सिटीज़न जर्नलिज्म प्रोग्राम ऐं यूथ एमर्जिंग स्टार प्रोग्राम शुरू करण जो फ़ैसिलो। नौजवाननि लाइ कैपेसिटी बिल्डिंग डिजिटल स्किल ट्रेनिंग प्रोग्राम भी शुरू कयो वेंदो। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त यूथ सिटीज़न जर्नलिज्म प्रोग्राम तहत नौजवाननि खे सहाफ़त जी तरबियत पिणु ॾिनी वेंदी। नौजवान माशरे में शऊर ऐं ॼाण पखेड़ण लाइ मददगार साबित थी सघनि था। भान सईदाबाद में सोनारे जी दुकान मां 1 करोड़ रुपया फुरकेस में अघ भराई 3 जवाबदार गिरफ़्तार। 19 लख रुपयनि जी रक़म हथ। एसएसपी जामशोरो जो चवणु आहे त सोनारे जी दुकान मां फुरकंदड़ 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे 19 लख रुपया हथ कया आहिनि। बाक़ी रक़म बि जल्द हथ करे मालिकनि हवाले कई वेंदी। प्यारो स्टेशन भरिसां चोरी जी कोशिश दौरान हिकु हथियारबंद मारिजी वियो। ॻोठ गुलबेग पवहर में चोरी जी कोशिश दौरान मारिजी वियल हथियारबंद जो लाश अस्पताल मुंतक़िल। रते देरे वेझो मुबैना कार इल्ज़ाम हेठि हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी वाहिद बख्श लहर खे क़तल करे छॾियो। लखी गुलाम शाह भरिसां वज़ीराबाद शहर वासी 3 ॾींहनि खां गुम थियल नींगर क़तल। लाश हथ 11 वरनि जे अबूबकर महर जो जोगिन जे क़ब्रिस्तान मां लाश मिलियो। नींगर जे पीउ जो चवणु आहे त संदनि कंहिं सां बि दुश्मनी नाहे। संदसि पुट खे क़तल करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि के नतीजे में 7 ॼणा फोत। मलियूं जे इलाइक़े गुलशन हदीद वेझो लिंक रोड ते बस कल्टी। हिंगोरजा वासी माउ ऐं पुट समेत 4 ॼणा फोत। 14 खां वधीक ज़ख़्मी। कोरंगी क्रॉसिंग में ट्रालर जे टक्कर में औरत फोत। संदसि मुड़ुस मरणी। मटेरियल शेयरिंग टैंकर के ॿाहिरि ॾेई छॾी। घग्घर फाटक यूटर्न वेझो हादसे में मोटरसाइकिल सवार फोत।